पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन पारां पानी जी खोट ऐं बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ 13 मई ते बदीन में एहतजाजी रैली ऐं धरणे हलण जो ऐलान कयो आहे। धरणे जी क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान गुल मोहम्मद जखरानी, हाजी रमज़ान चांडियो, साईं बख्श जमाली, अब्दुर्रहमान बलोच, नादिर हुसैन ख्वाजा ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी फिदा हुसैन मंदरू जूं लाड़ टीवी सां ॻाल्हियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन पारां पानी जी खोट ऐं बिजली जी लोड शेडिंग ख़िलाफ़ 13 मई ते बदीन में एहतजाजी रैली ऐं धरणे हलण जो ऐलान कयो आहे। धरणे जी क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान गुल मोहम्मद जखरानी, हाजी रमज़ान चांडियो, साईं बख्श जमाली, अब्दुर्रहमान बलोच, नादिर हुसैन ख्वाजा ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी फिदा हुसैन मंदरू जूं लाड़ टीवी सां ॻाल्हियूं।